हेलो दोस्तों अस्सलाम वालेकुम मां तंहिंजो गरीब फारूक शरदा जो ख़ुशि टाट मज़े में सभु ख़ुशि हूंदा वेंदा ऐं ॿुधो आहे जेकी अमेरिका खां माई भरी आई आहे पाकिस्तान में आई आहे जवान भरी वियो आहे त इज़त जो सुवालु आहे जेकी आहे अंधी आहे मंडी आहे टूंडी आहे मारीगार भूनी आहे जेकी आहे मां इज़त जो सुवालु पाकिस्तानी माण्हू कंदा गिला की पाकिस्तानी जो हे भरी वियो मां इन ॻाल्हि चवंदो पियो आहे त इहा मां पाण शादी कंदो आहियां मां जेको आहे उहो कंदो आहियां छा चवंदो आहे इहो फरीदान जेको हूंदो आहे बलिदान जेको हूंदो आहे तूं सिखा न रे चरियो आहे वॾो बलिदान हूंदो मां रखंदो पियो आहियां उन त मां शादी कंदो आहे अपील आहे जेको कराची में वॾो वॾे में वॾा हूंदा आहिनि छा हूंदा आहिनि वकील हूंदा आहिनि जज हूंदा आहिनि जेके हूंदा आर्मी हूंदा चङा मोंडा दे चङा मोंडा जे कराची में मारे पुॼाए त मां शादी कंदो आहियां मां इज़त बचंदो आहियां त दे मां शादी कंदो आहियां जेकी आहे आंधी आहे मंडी आहे ऐं पाकिस्तान जे करे जीअं पाकिस्तान जे करे मां रखां थो भाउ छो ई खिलनि अमेरिका छो खिलनि मां रखां थो शादी कंदो आहियां जेके पिया आहिनि कराची वॾा मारे गरीब फारूक खे मोकिलनि था नंबर मुंहिंजूं अथनि 0293687 नंबर मुंहिंजूं अथनि इहे माॾे मोकिलनि मां कयां थो शादी गैस बि लॻल आहे बिजली आहे सारो कुझु आहे जेको न्याणी नसीब हाणे मां शादी कंदो पियो भाउ पाकिस्तानी ईअं न चवनि पाकिस्तान भरी आहे हीअं मां कयां थो शादी क़ुर्बानी ॾियां थो क़ुर्बानी गरीब फारूक सर ऐं सचो माण्हू आहे बराबरि ऐं पुॼाए ॾियो दे केरु आहे कराची वारो दे मुंहिंजी मां ज़िम्मेवारी खयां थो पाकिस्तान जे करे ज़िंदाबाद पाकिस्तान ज़िंदाबाद